मकानी चूंडुनि जे हवाले सां जामशोर में सिंध यूनाइटेड पार्टी जे मरकज़ी सदर सैयद ज़ैन शाह चूंड सरगर्मियूं तेज़ करे छॾियूं आहिनि। इन हवाले सां जामशोर यूसी यूनिवर्सिटी टेवीह में समाजी अॻवान इसाक़ लाशारी पारां ACP जे मरकज़ी सदर सैयद ज़ैन शाह जे मान में आजाणियो रखियो वियो। आजाणे वारी तक़रीब में ACP जी मरकज़ी अॻवान तोड़े सोसाइटी जे रवासिन वॾे अंग में शिरकत कई। इन मौक़े ते सैयद ज़ैन शाह तक़रीब खे ख़िताब कंदे चयो त जामशोर जो अवाम ख़ासि करे सिंध यूनिवर्सिटी हाउसिंग सोसाइटी जो अवाम पढ़ियल लिखियल आहे जेको हिन भेरे नए उम्मीदवारनि खे वोट ॾेई कामयाबु कंदो। हिन चयो त जामशोर ज़िले में हिन वक़्तु शऊर पहिरियां खां घणो आहे, पर कुझु इलाइक़नि में हितां जा वॾेरा भोतार वोटरनि खे धमकाइनि पिया। पर असांजी कोशिशि इहा ई रही आहे त वोट खे आज़ादु कयो वञे त जीअं वोटर पंहिंजी मर्ज़ी सां उम्मीदवार चूंडे सघे। तक़रीब खे ख़िताब कंदे ACP जे मरकज़ी अॻवान अमीर अली थेबो जो चवणु हो त सिंध हाणे सुजाॻ थी चुकी आहे। हिन भेरे जामशोर ख़ासि करे कोस्तान जे अवाम में पिणु सुजाॻी अची चुकी आहे, जंहिं हितां सालनि खां रहंदड़ भोतारनि खे जवाबु ॾेई जामशोर हितां जे उम्मीदवारनि खे वोट ॾियण जी ख़ातिरी कराई आहे। उमेद त हिन बलदियाती इलेक्शन में ज़िले जामशोर मां जामशोर हितां जा उम्मीदवार कामयाबु थी इलाइक़े जे मसइलनि ते संजीदा थी पंहिंजो किरदारु अदा कंदा। तक़रीब में इसाक़ लाशारी, इरशाद अहमद बिरोई, प्रोफेसर फ़हीम नूनारी, शेख अब्दुल्ला कोस्तानी, कादर बख्श भलाई, खलीक रहमान टगो, आकिब मेमण, शेर अली पालारी, मोहम्मद अयूब लिगारी, खादम दर्स, जबल उमरानी समेत इलाइक़े वासियुनि वॾे अंग में शिरकत कई।